رسول الكريم أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد قال الله تعالى في القرآن المجيد تبارك الذي بيده الملك وهو على كل شيء قدير صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين صلاة شریف پڑھو اللہم صلی اللہم بارک الف اکمل اولیاء اخیار اطہر چار یار اول آخر اجھا آدھار انور چار یار بے بشیرن کے بشارت بیشت جی بے شک جڑی بر بہر میں بخش کن بسیار بہتر چار یار سے ثنا ثقلین کن ثابت ثوابن لے سندن سان یسنین سن سنا سبوار صابر چار یار خے خلیفہ خاص تھیا خیر الورہ جا خیر خا خوش لوکا خوش خلق خوش گفتار خوش تر چار یار دال دل بند دل پسند دلدار دل بر دل قرار دین جا دارین جا دادار داور چار یار شین شاہی شرف شاہن شہنشاہ چارئی شہید شکر تے شرکین شوکتدار شاکر چار یار عین عالی جاہ عالی شاہ عالی بارگاہ عالمن میں کن اتر ابکار امبر چار یار نون نورانی نبی جے نور ماں پر نور تھیا نون نورانی نبی جے نور ماں پر نور تھیا نام ور نارو ہنی نروار تھیا نر چار یار مجھے خیال میں تاوٹ سبحان اللہ جی کوٹا ختم تھی وے آگی مولن سبن پوری کرائے چلی آؤں تے کہاں لاڑ جو مولوی تھدا مولوی اساں ساں تماشد ونگار کون واندا خیرہ کو مسئلہ کون ہے مولی صاحب جی دعوت آئے ہوں تمہاں جو چٹیوں ہاں پان تو بھریاں ہاں پانے سبحان اللہ چاہوں دے سٹا کھٹ کو نہ کریو جو تو تمہاں تھکل ٹوٹل ہوں دا انڈیا کا پندھا آیا ہو آؤں آیا ہے تا سڈ پندھ تھا رات 12 بجے ٹن محمد خان ماں نکتو آیا سجی رات سفر سکھر میں جی فجر نماز پڑھیا تھا مکھے کا تھکاوٹ کانے کا کٹ کو نہ کریو یہ تمہاں کے جے کہ مو شیر بدائے نا یہ شیر مولوی احمد ملاح جا اساں جے لاڑ جو مولوی احمد ملاح جن 30 سپارہ قرآن جو ترجمو بیتن میں کہو ہے این شیرن میں کمال یہ سادو شیر سودو شیر کو نوندو لفظ تنجا بدو کیڑا لفظ ہے دال دل بند دل پسند دلدار دل بر دل قرار دین جا دارین جا دادار داور چار یار جن لفظ کا شروع کندو ان لفظ تے سبو جا لفظ ہوندا چو صلی علی سید سردار محمد اج آہے کئی دین جی دربار محمد اصحاب ستارات قمر شمس قریشی ہر پاک نبی گل گل گلزار محمد مسکین وطن دین جی تلقین نبی کھان بولے تو عجب سر اسرار محمد ڈین رات بطن بات ہجے وات بین جے اللہ جا اذکار محمد
सांझी सुबह सदाई सलवात बर मुहम्मद सद बार बारक अल्लाह बरकात बर मुहम्मद हर पार हुल हुलन में सद बार बुल बुलन में गुलजार गुल पुलन में सलवात बर मुहम्मद सांझी सुबह सदाई सलवात बर मुहम्मद। सब दोस्त वरी भी एक दफा सलाह शरीफ के भेरो दियो। जॾहिं बि का हुकूमत ठहंदी आहे, हुकूमत ठहण खां पोइ सभ खां पहिरीं कम कंदा आहिनि बादशाह जो बंगलो ठाहींदा आहिनि। पाकिस्तान ठहियो त पहिरीं असांजो असेंबली ठही, बादशाह जो महल, उतां खां वेही बादशाही हलाईंदा। बादशाह जो बंगलो ठाहे तंहिंखां पोइ उन बादशाह जे बंगले खे मज़बूत करण लाइ वरी वॾा कोट किला ईंदा आहिनि, तां को दुश्मन को लोफर लुंग बंगले जे अंदरि न टपी अचे। उहो बंगला ठाहे तयार करे उनखां पोइ वरी बादशाह जा महिमान खाना ठहंदा आहिनि। तां त ॿाहिरियां महिमान को अचे त उनखे महिमान खाने में किथे रहाइजे। महिमान खाना तयार करे पोइ वरी जेल खाना ठहंदा आहिनि त बादशाह जा जेके मुखालिफ़ हुजनि उन्हनि खे वरी जेल में हणिजे। जेल खानो ठहंदो आहे। जेल खानो ठहियो, बादशाह जी बादशाही महल ठहियो, महिमान खानो ठहियो। जॾहिं इहे सभु शयूं तयारु थींदियूं आख़िर में उन बादशाही जी पॉलिसी ठहंदी आहे। पॉलिसी ठहंदी आहे त हाणे इहो बादशाह हुकूमत कीअं हलाईंदो। इहो बादशाह हुकूमत कीअं हलाईंदो, उनजी पॉलिसी। हर हुकूमत जी पॉलिसी ठहंदी आहे, तव्हां ॾिठो आहे। हिकिड़ी हुकूमत ईंदी आहे जंहिंजी पॉलिसी हूंदी आहे त ज़मींदारनि खे निड़ी ते न ॾियो। ज़मींदारनि जो कमाद हणी 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 1.5 साल कमाद बीठो आहे, पछाड़ी जो कमाद में उनखे ज़लील करियो, अघु न ॾियो। पोइ मिलनि वारा उनखे पोइ हीअ वैरायटी आहे, हीअ नॉन वैरायटी आहे। मक़सदु ज़मींदारनि खे परेशान करियो। हिकिड़नि जी पॉलिसी आहे त ज़मींदारनि खे तंग करियो, किन हुकुमरान जी पॉलिसी हूंदी आहे त मौलवियुनि खे तंग करियो, किन जी पॉलिसी हूंदी आहे त मस्जिदनि मदरसनि खे तंग करियो। हर हुकूमत जी का न का पॉलिसी हूंदी आहे। जी परवेज़ मुशर्रफ जे ज़माने में मथां खां पॉलिसी इहा हुई त मौलवियुनि मस्जिदनि मदरसनि खे तंग करणो आहे। मथां खां पॉलिसी, मथां जेका पॉलिसी ईंदी आहे उहा पॉलिसी हेठि ताईं हलंदी आहे। मथां खां पॉलिसी मौलवियुनि जे ख़िलाफ़ सॼी बस भरी पए, बस में रुगो 2 मुल्हनि खे लाहे उनखे चेक कंदा। ॿिया को बि ॾुहारी कोन्हे, रुगो 2 मुल्हा ॾुहारी आहिनि। छो त मथां खां पॉलिसी आहे त मौलवियुनि खे तंग करणो आहे न। ऐं जलसो कर त जलसे जी परमिशन वठण लाइ बाक़ाइदा 1.5 सिपारो लिखी ॾींदा। फिलाणे खां लिखाए, फिलाणे खे लिखाए, पछाड़ी जो तपेदार खां बि लिखाए। तपेदार जो छा वञे जलसे में उहो बि लिखाए, छो त मौलवियुनि खे तंग करणो आहे। मदरसे जे मथां 2 ॾींहं 3 ॾींहं रोज़ाना कड़किया बीठा। मदरसे में चंदो किथां थो अचे, मदरसे जी आमदनी छा आहे, उस्तादनि जा पघार ख़बर कान्हे किथां थो अचे। ख़ुदा जो निज़ाम ॾे पियो, न न असांखे चंदे वारनि जा नाला ॿुधायो। पुलिस वारा चवनि त मौलवियुनि खे चंदे वारनि जा नाला ॿुधायो। ही मौलवी मुंहिंजा यार आहिनि, छा बि थी वियो चंदे वारनि जा नाला आउं इन्हनि खे बि कोन ॿुधाईंदुसि। जॾहिं आउं मौलवी खे चंदे वारनि जा नाला कोन ॿुधाईंदो त उहो मौलवी पुलिस वारनि खे नाला ॾींदो त फिलाणा मूंखे चंदो ॾियनि था, सुभाणे पुलिस उन्हनि जे मथां कड़की बीठी हुजे। चंदो किथां थो अचे, मदरसे आमदनी। आख़िर एतिरा तालिब पढ़नि पिया, इन्हनि जो खाधो पीतो। इते बीठासीं तेसीं पुलिस बीठी हुजे, तेसीं मथां खां रक्शो डर अची मदरसे में वेठो। साईं मौलवी साहिब 2 देगूं भतिजियूं मिलियूं आहिनि,
कल जो काका जुमो गुज़ारे वियो नी उन्हनि जी ख़ैरात आहे उन्हनि चयो त सुभाणे बि भत मोकिलींदासीं भत असां बि खाधो मुलनि खे बि पुलिस वारनि खे बि खारायो उनजो भत हलियो सुबुह जो शाम जो 10 ताईं रोज़ाना केॾीमहिल बिरयानी पई अचे केॾीमहिल मुर्गी जो गोश्त पियो अचे 10 ॾींहं ताईं असांजो निज़ाम हलियो अञा 10 ॾींहं मस पूरा थिया तेसि वरी ॿिए कंहिंखे अलाह डड़े विधो वरी असांजो भत चालू बंदि थी कोन थो पुलिस वारा पुछनि था मुलनि जो खाधो पीतो किथां थो थिए ख़र्च पको पघार असीं चवंदा आहियूं त तूं संभाली तिन सभिनि खे आऊं बि बानो तूं संदो जहिड़ो तहिड़ो आहीं त बि तूं संदो गोलो गंदो तो ते बारी बार कहिड़ो लख बंधन मां हिकु बंदो तुंहिंजे बाननि साण बाजूं केरु ॿियो कादर कंदो पाण पंहिंजा तूं न पारी केरु पारे पार तूं तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾेह जो ॾातार तूं केरु थो ॾे ख़ुदा खे ख़बर आहे किथां थो अचे ज़िक्र ज़ाती ज़ौक़ वारो फ़िक्र फैज़ अंदोज़ ॾे शुक्र वारो साज़ साइम सबिर वारो सौज़ ॾे दर लंघी आयो लंघो ते लाल ॾे फेरोज़ ॾे तुंहिंजी रोज़ी धार रोज़ो रोज़ नवनो रोज़ ॾे ॾींहुं सुखियो ॾींहं खां ॾुखियो न ॾींहुं ॾेखार तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾेह जो ॾातार तूं तो सिवा ॾातारिया ॾातार तुंहिंजी ॾात ते लात तुंहिंजे लुत्फ़ जी नित लत लॻाइम लात ते नाहे ज़ारी रे ज़रो को ज़ोर तुंहिंजी ज़ात ते कम कमीने जा किना कर करम तूं कम ज़ात ते तूं न कंदे केरु कंदो कर करम कलतार तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾेह जो ॾातार तूं इन्हनि ॾींहंनि में जॾहिं मदरसा ने मौलवियुनि खे तंग कंदा हुआ तॾहिं असांजे ज़िले ठट्टे जो हाणे त ज़िलो सिजावल आहे ज़िले सिजावल जो शहर आहे जाती समुंड के बिल्कुलु वेझो आहे हींअर हफ़्तो 10 ॾींहं थिया मुंहिंजे ख़्याल में 2 तारीख़ हुई 2 तारीख़ ते ओॾे जलसो उते हिकिड़ी जॻह आहे उन मदरसे में आऊं वियो आहियां रोड जे पासे में मदरसे जो प्लाट आहे मदरसे जे प्लाट ते ख़ाली पियो उते सॼे शहर जूं गॾा गाॾियूं उते बीहंदियूं हुयूं ख़ाली प्लाट पियो गॾा गाॾियूं उते बीहंदियूं हुयूं मदरसे वारे खे कुझु पैसा मिलिया को चंदो मिलियो उन्हनि चयो असीं मदरसो ठारायूं था गॾा गाॾी वारनि चयो प्लाट ख़ाली करियो असीं हिते मदरसो ठाराईंदासीं गॾा गाॾी वारनि चइबो असीं प्लाट ख़ाली कोन कंदासीं त असीं केॾां वञूं जेॾां वणे तेॾां वञूं परियां समुंड बि वेझो अथव तव्हांजी मर्ज़ी जेॾां वणे तेॾां वञो पर ही शहर जो प्लाट आहे प्लाट केरु चवंदो ॿाहिराड़ी जी बनी कान्हे की भली अधे करे छॾे ॾिनसीं त गॾा गाॾियूं बीठियूं आहिनि ही शहर जी बनी प्लाट आहे असीं कोन छॾींदासीं न पोइ मुला पोइ असां माना बुख मरूं पोइ माना तव्हां असांखे बेरोज़गार त असीं केॾां वञूं बाबा केॾां वञो तव्हांजी मर्ज़ी प्लाट त शहर जो असीं कोन्हे हीअ फुटनि में ख़रीद थियल आहे घणेई सम्झायूं वॾेरनि ॻोठ जे चङा मुड़ुसनि शहर जे माण्हुनि ॻाल्हि कोन मञूं नेठि हिकु ॾींहुं उन गॾा गाॾी वारनि मदरसे वारनि जे ख़िलाफ़ शहर में धरणो हुयो सॼे शहर जूं गॾा गाॾियूं अची गॾु थियूं गॾनि जी हींगो हींग लॻी पई हुजे रोड बंदि चारई तरफ़ माण्हू परेशान गॾा गाॾी वारा सभिनी सम्झायो बाबा मौलवी जो ॾोह कोन्हे तव्हां हुनखे प्लाट ॾियो न असीं प्लाट कोन ॾींदासीं मदरसे जे मौलवी ॾिठो त असांजे ख़िलाफ़ शहर में जुलूस निकितो आहे धरणो लॻो पियो आहे पुलिस वारा उनखे चवनि पिया त गॾा गाॾी वारा नथा मञनि मुलनि जे ख़िलाफ़ वठो वठ मुला मुर्दाबाद मुलनि ते गारियूं लानतूं ख़ुदा जी कुदरत मदरसे जे मौलवी ॾिठो त हाणे का वाह कोन्हे छा करियूं उते हो न मदरसे जो अॻवान मौलवी इसाक वीचारो नौजवान 2 साल थियनि गुज़ारे वियो उन पंहिंजे शागिर्दनि खे चयईं पाण छा कंदासीं माठ करे यासीनूं पढ़णु शुरू करियो वीचारा मदरसे जा तालिब वज़ू करे शुरू थी विया यासीन खे पढ़नि वेठा बिस्मिल्लाहिर रहमान रहीम यासीन वल क़ुरान हकीम इन्नका लमिनल मुरसलीन वठो वठ लॻी पइजे यासीन वारा पिया हू आहिनि मुलनि ते घोड़ा
گھنئی ان کے سمجھائیوں پر گڑا گڑی وارا جان نہ چھڑیں تیستے خدای قدرت ہکڑی گھٹی ماں مائی بیچاری ڈیلیوری کیس میں کھائیوں پہ آیا سوز کی دے گڑا گڑی وارا نے چو مہربانی کرے اساں کے رستو جو اسپتال پہنچو مائی مرے دی نا بابا چھاب تھی پہ بیاس رستو خالی کون کندہ سی گڑا گڑی وارن کے ویچارن کے سمجھ بت گڑن جیتری ہوندی نو مولا فضل ما جڑا دانا تھیندا جا کیسے جی ضرورت کے سمجھن رستو خالی کون کے ہوں مائی کے گیلے اسپتال بے پاسا پھرائے وچے آیا کلاک ڈیڑھ لگو تیسی مائی بیچاری گزارے ویلی مائی جے گزارے ویلی تو مائی وارن میں جنازو کھانی تھانے تے آیا پولیس وارن کی جو جلدی کر اساں ایف آئی آر گڑا گڑی وارن دے کٹھو اساں جی جلدی ایف آئی آر گڑا گڑی وارن دے کٹھو اساں جی مائی جو خون انہن کہوا اساں کے جو چھڑینا تھا 5 منٹم نہ سی پہنچی ونجوا پولیس کے اگے کاوڑ ہوئی پولیس میں دیر کن کے بسم اللہ الرحمن الرحیم او نیمارا راڑے وچارا انتے گڑا گاڑی انتے ایف آئی آر کٹیوں پریا کا شاہ یقیق لاڈیوں سجاول ارد گرد جکے بتھانا ہوا سب انجی پولیس کے گھرائیوں پولیس ڈنڈا ہاتھ میں شروع تھی ہوئے گڑا گاڑی وارن تے پولیس تاں کے خبر آئے تے کچھ کڈی متھیوں چپوات میں جی ماں تے گار ڈی ڈنڈا ہنن ان کے وٹھی کری ڈنڈا ٹھوکیوں جی گڑا گاڑی وارا شہر جاتی ماں بھاگا 10 ڈین تے ہک بھی گڑا گاڑی وارو شہر میں کونو کیڈا ونجن جکو اچے تے ایف آئی آر خون جی کٹی پئی ہے منتوں میڑوں خدا جے واسطے اساں بس کئی توبہ کئی گیسی کئی وری نالو مد ملن جو کون وٹنداسیں وہ مولوی اساں کے چون چی گڑا گڑی وارا اساں کے باہر تے جتے ملن ہی جھولیوں جلن خدا جو واسطے تو ملا اساں بس کیسے رگو یاسین اساں تے نہ پڑھو اساں توبہ کے رگو یاسین اساں تے نہ پڑھو اساں 10 ڈین کا وڈی گھر میں ٹھلن ٹھکرن تے بیٹھائیں گا کاش رگو اساں تے یاسین بند کرو تاں کے سیمٹ مفت میں کھنی ناسی تاں کے ریتی کھنی ناسی جی چوندا تی کندا تے رگو اساں تے یاسین نہ پڑھو معارض پہ کہو تو متھا کا پالیسی حکومت جی جیڑی ہوندی وہ پالیسی ہیٹھ ہلندی پولیس وارے صوبیدار تئی وہ پالیسی ہلندی ہر حکومت کی پالیسی ٹھان دیا ہے ہی جگہ مو آیت پڑھی قرآن کریم فرمایا تبارک اللذی بید الملک برکت وریا او ذات جن جے ہاتھ میں بادشاہی ہے اللہ جی صفت بادشاہ ہے اللہ کے نہ کو بنگلن جی ضرورت نہ کو کوٹن قلعن جی ضرورت نہ کو پولیس سپاہی فوجی رینجرز جی ضرورت خدا کے ضرورت کانے پر چونکہ اللہ جی صفت جا بادشاہ ہے تب وہ بادشاہ لے جکے شیئوں دیں اللہ جلے وہ ساگیوں شیئوں ہیں خدا کے ضرورت کانے پر ان جی صفت جا بادشاہ ہے اللہ جو عرش ایو اللہ جو بادشاہی محلہ ہے ان عرش کے 7 آسمان یہ 7 کوٹ 7 قلعہ ہیں ان جے گیٹن چوکن تے اللہ ملائک بھی آ رہے ہیں ان جے گیٹن چوکن تے ملائک بھی آ رہے ہیں ملائک وہ جو کو مخالف متھے چڑھدو ہے ٹھکا ان کے جوتو وری ان کے ہٹ کرائے وجھندا ہیں 7 آسمان 7 کوٹ قلعہ ہیں 7 آسمان جے متھا 100 جنتوں ہیں 100 جنتوں یہ مہمان خانہ ہیں ہی زمین جگہ نظر آچے پئی ان زمین تے جہنم برندی جہنم جو پلاٹ ہن زمین کا شروع تھی دو 7 آسمان جی چھت تائیں جہنم ہوندی ہی زمین سجی جہنم جو پلاٹ آئے تمہاں گھوٹکی جو ملک کون تو چوہاں تو گھوٹکی کھائے تا جہنم وارندی بلکہ سجی کائنات جی زمین یا جہنم جو پلاٹ آئے انہیں کرے کافرن کے جہنم میں داخل کون کہے دو وہ اگئی جہنم میں رہن تا باقی مسلمان کے جہنم کا کڈیو ویندو وہ کی کڈبو ان جلے اللہ آسمان کا قیامت چڑی رسو لٹکائیں دو وہ رسو اللہ جو قرآن آئے جو کو ان رسے کے چمبڑیو قابو جھلی رسو چاہے اللہ جو قرآن آئے وَاتَسِمُوا بِحَبْلِ اللَّهِ جَمِيعًا اللہ جے رسے کے چمبڑی پو کہ رسے کے قابو جھلو قرآن دین شریعت کلموں
नबी जा फरमान इहो रस्तो अथव जेको इन रस्ते खे चंबड़ी पियो पोइ इन रस्ते खे अल्लाह छिकींदो छिके जहन्नम मां कढी जन्नत में दाख़िल कंदो असां के जन्नत में दाख़िल करण लाइ रसो लटकाए ॾिनो अथव इन क़ुरान दीन खे चंबड़ो तव्हां जन्नत में पहुचंदा बाक़ी काफ़रनि खे गुनाहगार बदकार जेके क़ुरान मां हथ कढंदा उनखे जहन्नम में दाख़िल करण जी ज़रूरत कान्हे उहे अॻे ई जहन्नम में रहनि था ये मुल्क सॼो जहन्नम आहे इहो जहन्नम जहल खानो आहे इन जे मथां सत आसमान सतन आसमान जे मथां 100 जन्नतूं 100 जन्नतनि जे मथां अल्लाह समुंड ठाहियो आहे एॾो वॾो समुंड आहे जो उन समुंड जी हिकु छोली तव्हांजे हिन आसमान खां वॾी आहे इहो समुंड उन समुंड जे मथां अल्लाह जो अर्श रखियल आहे अर्श उन जे मथां रखियल आहे उन अर्श जे मथां अल्लाह जो उन जे मथां अल्लाह जो अर्श आहे उन अर्श जे मथां मखलूकात मां का बि शइ कोन्हे सिर्फ़ अल्लाह जे नूर जूं तजल्लियूं आहिनि अल्लाह जे नूर जूं तजल्लियूं आहिनि उहे अर्श जे मथां आहिनि उन जे मथां हिकिड़ो बोर्ड लिखियलु आहे उन बोर्ड मखलूकात मां सिर्फ़ हिकिड़ो बोर्ड आहे उन बोर्ड जे मथां लिखियलु आहे इन रहमती सबक़त ग़ज़बी अल्लाह जी रहमत अल्लाह जे कावड़ जे अॻियां आहे इहो बोर्ड आहे ऐं इहो बोर्ड अल्लाह जी हुकूमत जी पॉलिसी जो ऐलान आहे अल्लाह जी हुकूमत जी पॉलिसी छा आहे छो त हर हुकूमत जी पॉलिसी ठहंदी आहे अल्लाह जी पॉलिसी छा आहे इन रहमती सबक़त ग़ज़बी अल्लाह जी रहमत रब जे कावड़ जे अॻियां हलंदी कावड़ कॾहिं कॾहिं रहमत रोज़ कावड़ के ॾोह जे करे रहमत नेकियूं करियो न करियो रब जी रहमत तव्हांजे मथां वसंदी रहंदी इहा अल्लाह जी हुकूमत जी पॉलिसी आहे पॉलिसी में रुगो रहमत अथव इन करे अल्लाह ऐलान कयो अर्रहमान अलल अर्श इस्तवा अर्श जे मथां केरु आहे रहमान अर्श जे मथां केरु आहे अल ग़ज़्ज़ाब कोन चई अल क़हार अल जब्बार कोन चई अल मुंतकिम कोन चई अल अर्रहमान अर्श जे मथां केरु आहे रहमान ऐं रहमान के वध खां वध वेझो ताल्लुक में असांजो नबी उन जे लाइ क़ुरान फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन उहो बि रहमत आलम वरी उन नबी के वध खां वध ताल्लुक में वेझो साहबा मां अबू बकर आहे उन जे लाइ नबी फरमायो अरहम उम्मती बे उम्मती अबू बकर उहो बि रहमतिल नबी बि रहमत आलम ऐं अल्लाह जी ज़ात उहो ई रहमान कुरान शुरू कर बिस्मिल्लाह अचे थी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब रहमान रहीम आहे अॻियां शुरूआत कर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम रहमान रहीम छो त पॉलिसी रहमत वारी आहे इन करे सभु शयूं रहमती रहमत सलाह शरीफ अल्लाह रहमान आहे पॉलिसी रहमत वारी अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा सां गॾु वेठा आहिनि जा हिकिड़ो माण्हू आयो चई साईं रोज़े जी हालत में ऐं पंहिंजी ज़ाल सां मिली वियो आहियां मोह मिठो कयो अथमि हाणे छा थींदो पाण फरमाए रोज़ो तोरो वियो कज़ा बि कंदे कफ़ारो बि ॾींदे कफ़ारो 60 रोज़ा कज़ा हिकिड़ो रोज़ो फरमाए 61 रोज़ा रखंदे तॾहिं तुंहिंजो कमु थींदो हमरा चयोसीं हिकु रोज़े मुंहिंजा कम लाइ छॾिया घरवारी सां मिली विया 60 रोज़ा मूंसां त हालत कंदा पाण फरमाए पोइ 60 मिस्किन खे खाधो खारा आऊं ग़रीब मिस्किन कुझु मूं वटि कोन्हे किथां खाराए 60 मिस्किन खे पाण फरमाए वे तुंहिंजो इंतज़ाम करियूं था थोरी देरि खां पोइ हिकिड़ो हमरा आयो खजूर जी बोरी खणी अल्लाह जे रसूल खे चई सही खजूर वठो ग़रीबन मिस्किन खे विराए ॾियो हमरा बि सम्झू हो
खजूर जी ॿोरी खणी मथे ते रखी हाण तो चवे साईं सच ॿुधायां मूं जहिड़ो मिसकीन कोई कोन्हे मदीने में छॾ त पंहिंजे बच्चन खे वञी खारायां पाण फरमे वञी पंहिंजे बच्चन खे खारा तुंहिंजो रोज़ो बि थी वियो क़ज़ा बि थी वई कफ़ारो बि थी वियो छो त मथां खां पॉलिसी रहमत वारी आहे पॉलिसी जा रहमत वारी आहे तो रोज़े में कोई मसलो कोन्हे रोज़ो तुंहिंजो थी वियो मुंहिंजे साईं हिकु दफ़ा सफ़र तां वापसि वरिया थकल टुटल जंग तां वरिया ज़ख्मी धकियल सां बि हिकु जॻह ते पहुता